नाजरीन, मौजूदा सियासी समाजी हालात तोड़े ज़िले शिकारपुर में हालिया वधंदड़ बदामनी ऐं क़बाइली तकरारनि बाबति जमीयत उलमा इस्लाम तालका गढ़िया सीन जे अमीर मौलाना मुफ्ती सैयद रुशदुल्ला शाह अमरोटीअ सां सचाई न्यूज़ पारां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई वई, जेका नाज़रीन लाइ पेश कजे थी। बिल्कुलु असांजी पॉलिसी बिल्कुलु खुलियल आहे त जमीयत उलमा इस्लाम मुल्क जे अंदरि वधंदड़ इन महांगाई जे लहर खे पाकिस्तान जे अवाम सां तमामु वॾो हिकिड़ो सान्यो करार ॾिनो आहे। ऐं अव्हांखे मालूम हूंदो त गुज़िरियल जुमे ते जमीयत उलमा इस्लाम जे मरकज़ी जमात जे हुकुम ते पूरे पाकिस्तान में ज़िलई हेडक्वार्टर में असांजी एहतिजाजी कॉल जेके थियूं हुयूं, उते तमामु वॾो अज़ीम शान मुज़ाहिरो बि थियो असांजो ज़िले शिकारपुर में, शहर शिकारपुर में लखीदर चौक ते, जंहिंमें पूरे तमामु 5 चइनी तालकनि जे जमात उन ते भरपूर शिरकत कई। ऐं अवाम खे असां सुजाग कयूं था, बेदार कयूं था। हीअ महांगाई जी लहर जेका आहे हिते बीहण वारी नाहे। जेकॾहिं अवाम असां सां गॾिजी करे निकितो ऐं ईंदड़ मरहले में PDM जे प्लेटफार्म ते जेकॾहिं कॉल थिए थी इस्लामाबाद वञण जी, उन में असां आवाम खे मोटिवेट करे पाण सां गॾु वठी वेंदासीं। त जेकॾहिं असां इहो अमली क़दम न खयोंसीं त पोइ इहा महांगाई जी लहर जेका आहे इन खां बि वधीक ॾुखी सूरत हाल इख़्तियार कंदी ऐं माण्हू खां असां हीअं चऊं था त उनजे जीअण जो हक़ु खसण जे बराबरि हूंदो। साईं, हिते जेका बदअमनीअ जी लहर बि तमामु अरूज ते आहे। ऐं हिते असां वटि जेको आहे ख़ासि करे जंहिं तालकी गढ़ियासीन खे अवां रिप्रेज़ेंट कयो था JUI जे तरफ़ां, उते क़बाइली तकरार बि तमामु अरूज ते आहिनि, तमामु वधनि था पिया। ऐं हिते जेको असांजे ज़िले शिकारपुर में SSP तनवीर तुनियूं साहिबु आहे, उनखे बि जॾहिं हिते पोस्टिंग कयो वियो हो त उन मां बि तमामु घणियूं तवक़ुआत वाबिस्ता हुयूं त हीउ कुझु को रोल अदा कंदो, पर उहा शइ अवामी त सतह ते नज़र नथी अचे। अवां छा था चओ उन हवाले? असां मायूस आहियूं, ॾुखारा आहियूं। जीअं अव्हां पाण फरमायो त SSP साहब खे इन बुनियादनि ते तइनात कयो वियो हो त हिते अची करे पंहिंजे बहितरीन सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कंदो, पर अफ़सोस सां चवणो पए थो त SSP साहब पंहिंजे बहितरीन सलाहियतुनि जो त परे जी ॻाल्हि आहे, पंहिंजे नाकाम सलाहियतुनि जो बि मुज़ाहिरो न करे सघियो आहे। नतीजे में असांजो ज़िलो शिकारपुर बदअमनी जे बाहि में सड़ी रहियो आहे। ऐं इंतिज़ामी तौर ते जेके क़दम उन्हनि खे सुठा खणणा हुया, बजाए उन जे उल्टा क़दम खयां विया आहिनि। मनपसंद सिफ़ारिशी आफ़ीसर थाणनि ते मुक़ररु आहिनि, जिन जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त करप्शन कीअं कबी आहे, पैसो कीअं कमाइबो आहे। ऐं जैली मुक़ाबलनि में माण्हुनि खे जेको आहे हाफ़ फिराई करे उन्हनि खां पैसा वरिता वञनि था, अहिड़ियूं धमकियूं ॾियारियूं वञनि थियूं। हे क़दम असांजे लाइ खणो न त तव्हांखे असां हाफ़ फ्राई कंदासीं, फुल फ्राई कंदासीं। नतीजे में क्राइम वधियो आहे, घटियो न आहे। ऐं असां पुलिस जे इन किरदार खां बि मायूस आहियूं, ग़ैर मुतमइन आहियूं। ऐं असांजो अवाम जेको आहे उहो इंतिहाई गुस्से ऐं कावड़ में आहे। असां इंतिज़ामिया खे मुतनबे कयूं था त जेकॾहिं पंहिंजे इन अमल खां दूरि रहनि ऐं हक़ीक़ी पुलिस जो किरदारु अदा करनि त बहितरु थींदो। ॿी सूरत में ही अवाम उन्हनि खां एहतिसाब कंदो। साईं मोहतरम, नाज़रीन खे ज़रूरु असां इहो चवंदासीं त इहो बि अव्हां आगाह कयो त जेतोणीकि अव्हां हिते क़बाइली तकरारनि खे ख़तमु करण जे लाइ मुख़्तलिफ़ एफर्ट्स वरितियूं आहिनि। महल मिनत काफ़िलनि में बि तक़रीबन जेकी अॻुवाणी कंदा आहिनि या जेकी धुरियूं जिन खे मुअज़्ज़ज़ सम्झी वठी वेंदा आहिनि, उहे बुज़ुर्ग आलिम, उहे बि अव्हां सां ई लाॻापियल आहिनि। अव्हां छा था सम्झो त आख़िर जेके आहिनि इहे सुलह थियनि छो नथा? माण्हू जेके आहिनि रज़ामंद बि आहिनि, धुरियूं जेके आहिनि इहे तकरारनि मां तंग बि आहिनि, पोइ बि फ़ैसिला नथा थियनि वक़्त सिर ऐं वॾो जानी नुक़सान थो थिए। इन जा कारण छा आहिनि? हिकिड़ो ई सबबु आहे जेको तमामु ॾुखियो भयानक सबबु आहे। पॉलिटिकल एलिमेंट जेके आहिनि उहो ई हिकु वॾो सबबु आहे जंहिंजे करे असांजा क़बाइली तकरार हल नथा थियनि। असां जंहिं ट्राइबल सिस्टम सां वाबिस्ता हूं, जुड़ियल हूं, निज़ाम में रहूं था, उन्हनि में क़ौमूं जेके आहिनि मख़सूस जॻहुनि जूं पांधीड़ियूं आहिनि। पोइ हिकिड़ी धुर हिकु जॻह ते वञण वारी आहे, ॿी धुर ॿी जॻह ते वञण वारी आहे। पोइ हर हिकु जॻह वारो माण्हू पंहिंजे पंहिंजे धुर खे बाउंड करे बीठो आहे। अगरि तूं फ़ैसिलो कराइणु चाहें त मां वटि कराइजांइ, मुंहिंजी इज़त थिए, मुंहिंजो वोट बैंक वधे ऐं ॿिए वटि न वञिजांइ। पोइ इन जे करे असांजा तकरार हल नथा थियनि। मां बिल्कुलु क्लियर, स्ट्रेट
ऐं तमामु बोल्ड डिसीशन अव्हां जे साम्हूं रखां थो, मौक़ुफ़ रखां थो ऐं अव्हां बि इनखे महसूसु कंदो त इहा ई हक़ीक़त हूंदी। इन जे करे ई जेको आहे असांजा माण्हू पाण में ठहण जे बजाए विहण जे तरफ़ वधीक वञनि था, जो उन्हनि जी सरपरस्ती वॾे सतह ते थिए थी। उहे सरपरस्त जेके आहिनि उन्हनि खे एॾी पुठी ठपे वेठा आहिनि जो उहे इंसान जी रत वाहण में गुरेज़ नथा करनि। साईं, अव्हां खां इहो ज़रूरु पुछंदासीं त माज़ी क़रीब में अव्हां दल जूणे जा तकरार जे निबेरे जे हवाले सां वॾो किरदारु अदा कयो, धुरनि खे आमादा बि कयो, तारीख़ूं बि तइ थियूं, पर उन खां पोइ उहो फ़ैसिलो जेको आहे थी न सघियो। त महिरबानी करे इहो ॿुधायो त उनजी छा वजह बणी जो उहो फ़ैसिलो जेको आहे ताख़ीर जो शिकार थियो? बिल्कुलु, मां इन हवाले सां पुरुमीद आहियां अञा बि त इंशाअल्लाह दल जूणे जा क़बाइल जो जेको तकरार आहे जल्दी हल थी वेंदो ऐं असां जेका इख़लास जे बुनियाद ते एफर्ट वरितियूंसीं उनजो नतीजो इहो थियो त 1.5 महीने जे अंदरि असांखे फ़ैसिले जी तारीख़ मिली वई हुई। पोइ साॻाई एलिमेंट जेके आहिनि उहे इन्वॉल्व थी विया, पंहिंजे उन्हनि जेको आहे पुर्ज़नि खे यूज़ कयो, उन्हनि असांजे तइ थियल फ़ैसिले जी तारीख़ खे रद्द कराए विधो। नतीजे में मुसलसल 9 महीननि खां मां इहा महिनत ऐं जदोजहद कंदो रहां थो त असां उन फ़ैसिले जी तारीख़ जे वेझो वञी पहुचूं ऐं मां अव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॿुधायां थो, हाणे बि मां पुरुमीद आहियां ऐं मां उन फ़ैसिले जे तारीख़ जे इंतिहाई वेझो आहियां। हिकु अधु अहिड़ा फ़र्द आहिनि जिन ते मां महिनत कंदो बि रहां थो ऐं महिनत कई बि आहे घणी। इंशाअल्लाह उहे बि मुंहिंजे चवण में अची वेंदा ऐं इंशाअल्लाह अनक़रीब असां क़ौम खे, पंहिंजे इलाइक़े वारनि खे इहा फ़ैसिले जी तारीख़ जी ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं। आख़िर में ज़रूरु असां अव्हां खां इहो बि सुवालु कंदासीं त हीअ जेको पंवर बिरोही तकरार जेको ताज़ो वरी शिदत अख़्तियार करे वियो आहे ऐं पंवर कम्यूनिटीअ में जेतोणीकि जमीयत उलमा इस्लाम सां लाॻापियल काफ़ी आलिम सॻोरा ऐं काफ़ी जेके आहिनि उतां ॻोठाणा आहिनि, उन हवाले सां अव्हां को किरदारु जेको आहे तनज़ीमी तौर ते नज़र नथो अचे? जमीयत उलमा इस्लाम जो किरदारु अदा पंहिंजे तनज़ीमी बुनियादनि ते इन्हनि कमनि खे हल करण जे लाइ न हूंदो आहे। असां कम्यूनिटी बेस्ड जेको आहे, पंहिंजे कम्यूनिटी जे बेस ते असां अॻिते वधी करे कमु कयूं। असांजो मेन मक़सदु आहे इंसानियत जी फलाह ऐं बहबूद, बग़ैर कंहिं फ़र्क़ जे, बग़ैर कंहिं मतभेद जे माण्हुनि जी ख़िदमत कयूं, उन्हनि जा मसाइल हल कयूं। बिरोही ऐं पंवर कबीले जे अंदरि बि जेको हलंदड़ तकरार आहे, अव्हां जे इल्म में हूंदो त मां केतिरा ई दफ़ा इन्हनि धुरियुनि ॾे मेड़ खणी वठी वियो आहियां, पर बदक़िस्मती इहा आहे त उहे धुरियूं जेके आहिनि एसि ताईं उन्हनि जी दिलि जी बाहि जेका आहे ख़तमु नथी थिए, जेसि ताईं जो पंहिंजे कंहिं मक़तूल जो बदिलो नथा वठनि। हाणे बि जेको वाक़ियो थियो आहे इंतिहाई ॾुखाईंदड़ ऐं अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे, जो ग़ैर वाबिस्ता माण्हुनि खे क़तलु कयो वियो ऐं उन्हनि माण्हुनि खे राति जे अंधेरे में क़तलु करे उन जे मथां हमिलो कयो वियो। इहे क़दम न थियनि त इंशाअल्लाह इहो ठाह बि थी वेंदो। बाक़ी जमीयत उलमा इस्लाम सिर्फ़ु जमीयत उलमा इस्लाम जे कारकुन जे लाइ किरदारु अदा न कंदी, इलाइक़े में जेको बि फ़र्दु रहे थो, जंहिं बि कबीले सां वाबिस्तु आहे, जंहिं बि नज़रिए सां वाबिस्तु आहे, असां उन जे मसइले जे हल जे लाइ हाज़िर आहियूं। साथी जेकॾहिं असांजे मथां अहिड़ी का ज़िमेदारी रखंदा त असां इंशाअल्लाह हिकु ॾींहुं बि पोइ ते न रहंदासीं। पर हीअ शइ ज़रूरु चवां थो, असां मेड़ वञूं था विच वारा थी करे, उते असांजे मौक़ुफ़ खे इन दर्द सां तस्लीम करनि त हिननि जो मक़सदु, अचण जो मक़सदु जेको आहे खून रेज़ीअ खां कबीलनि खे बचाइणु आहे, असांखे धुर ऐं फ़रीक़ न सम्झनि। ताज़ो ई जेको शेख रशीद बि बयानु ॾिनो आहे, स्टेटमेंट, ऐं कुझु जेके आहिनि हल्का बि इन ॻाल्हि खे ज़ोर सां जेके आहिनि उहे चवंदा रहिया आहिनि त जमीयत उलमा इस्लाम जेका आहे माज़ी में कॾहिं बि एहतजाज जो हिसो न रही आहे, पर हमेशह मुक़्तदिर हल्कनि ऐं हुकूमत जो ई हिसो रही आहे। ऐं हिन दफ़े जेको आहे इतफ़ाक़नि जेको आहे उहो मौलाना फज़लुर रहमान साहब बि सीट हारे विया आहिनि ऐं प्लस में अपोज़िशन में उन्हनि खे विहणु नथो अचे। उन हवाले सां जेको आहे हिन वक़्तु एहतजाजनि में अॻु बहरहाल नज़र अचनि था। उन खां अलावा जेको शेख रशीद बि जेका हींअर स्टेटमेंट उन ई तसलसुल में ॾिनी आहे त मौलाना फज़लुर रहमान खे जेतिरो इस्तेमालु थियणो हुयो ओतिरो हू इस्तेमालु थी चुको आहे, हाणे वधीक माना जेको आहे उनजे लाइ काई बि मैदान न आहे। शेख रशीद अहमद एतिरो रिलेवेंट न आहे जो उनजे कंहिं बि बयान ते मां तबसरो कयां, हेठीं सतह जो कारकुन। जॾहिं मां ई तबसरो उनजे मथां नथो कयां त मूंखे यकीन आहे त मुंहिंजी बालाई क़यादत बि उनजे कंहिं बि कमिटमेंट ते, कंहिं बि बयान ते को तबसरो ॾेखारींदो। इररिलेवेंट माण्हू आहे, गेट नंबर 4 जी पैदावार आहे, गेट नंबर 4 जो गेटमैन आहे।
बाक़ी जमीयत उलमा इस्लाम जी तारीख़ भरियल आहे पंहिंजे मुज़ाहिमती तहरीक सां। जमीयत उलमा इस्लाम पहिरें ॾींहं खां वठी करे मुज़ाहिमती तहरीक जो हिसो रही आहे। जॾहिं बि पाकिस्तान में मुज़ाहिमती तहरीक रही आहे त जमीयत उलमा इस्लाम उनजो हर अव्वल दस्तो रही आहे। तव्हां जमीयत उलमा इस्लाम जे तारीख़ खे खोले ॾिसो, उनजे किरदार खे उनजो किरदारु अव्हांखे वाज़े नज़र अची वेंदो। भुट्टे साहब जे दौर में तहरीक हुई, उहा बि असांजी जमहूरियत जे बका जे लाइ तहरीक हुई। MRD जे दौर में तहरीक हली, उहा बि असांजी जमहूरियत जे बका जी तहरीक हुई। ऐं परवेज़ मुशर्रफ जे दौर में असां तहरीक हलाईसीं, उहा बि असां जमहूरियत जे लाइ तहरीक हलाईसीं। हाणे बि असां पहिरें ॾींहं खां वठी 2018 25 जुलाई वारे पहिरें ॾींहं खां वठी नतीजनि अचण खां पोइ मुकमल रोडनि ते आहियूं, मुज़ाहिमत में आहियूं ऐं असां मुकमल तरह सां पाकिस्तान जे अंदरि इस्लामी ख़ुतूत ते उस्तवार जमहूरी निज़ाम ॾिसणु चाहियूं था। असां उन जे लाइ किरदारु अदा करे रहिया आहियूं।